मुझे ख्याल अॼु पंजों ॾींहुं आहे। इन शइ खे जेको हाईलाइट या पहिरीं पोस्ट मां पाण पंहिंजे आईडीअ तां रखी एज ए हुसैन सागर ख़ासकली मूंखे जीअं ख़बर पई त बाबा शीदी ॻोठ में हिकिड़ो मख़सूस मोहल्लो आहे। उन मोहल्ले में 2 साल अॻु में हिकिड़ो अहिड़ो को वायरस आयो, वला आई डोंट नो छा अहिड़ी का बीमारी आई जंहिंजे करे 2-3 जानियूं ज़ाया थी वियूं। सेम कंडीशन आहे, उन ई मोहल्ले खे इन वायरस जेको आहे पंहिंजे लपेट में आंदो आहे। इन खे मूं महसूसु करे हिकिड़ी पोस्ट रखी। पोस्ट जीअं मुंहिंजी हली त 2 मिंट खां पुठियां मूंखे अवामी प्रेस क्लब जे सदर साबिक़ा सदर मोहतरम सामी मेमन साहब मूंखे कॉल कई। मूंखे पुछई त सागर छा मसइलो आहे। मूं चयो त हीउ मसइलो थियो आहे त असांजे ॻोठ में मख़सूस हिकिड़ो मोहल्लो आहे, उन मोहल्ले में हीउ हिकिड़ो वायरस आहे या बलालम असां छा असां मेडिकल मां त ॼाणूं कोन था कहिड़ी अहिड़ी का बीमारी आहे जेको हिकिड़े पाड़े खे उन लपेट में आंदो आहे, जंहिंमें 2 जानियूं माना 2 औरतूं असांजूं उन्हनि खे थी ईअं थो पेट में तकलीफ़ थी। पेट में तकलीफ़ आहे, पुठियां उनखे उल्टी या मोशन थियो। हॉस्पिटल ताईं पहुचंदे पहुचंदे उनजी डेथ थी वई। 2 पेशेंट जी इहा कंडीशन हुई जेके फोती आहे। शाम जो ख़बर पई त ॿिए ॾींहुं वरी छोकिरी नंढी मासूम उहा फोत थी वई। पोइ असां जेको आहे दोस्तनि सां लेव चढ़ करे उन ई दौरान मूंखे ADHO मलीर आहे कोई राजेश आहे राजकुमार आहे अहिड़ो को नालो आहे, उन मूंखे कॉल कई। बहरहाल मूंखे हिकिड़ी शइ जो ॾुख तकलीफ़ इन ई करे आहे जेको हे बच्चा हे ॻोठाणा असांजो रत आहे, असांजे ॻोठ जा आहिनि। इन ई करे असांखे ज़्यादा तकलीफ़ थी। ॾुख इन ॻाल्हि जो आहे त जंहिंजी ज़िमेदारी आहे माना हुकूमत सिंध जी इहा ज़िमेदारी आहे अॼु ॾींहं ताईं। कल्ह अचानक कीअं मुंहिंजे ख़्याल में मूंखे ख़बर पई त इलाइक़े जो MNA आहे जाम अब्दुल करीम जे हुकुम मुताबिक़ इहो DHO कल्ह 5 मिंट टाइम कढी असां वटि आयो आहे। असां बार बार इन शइ जी गुज़ारिश कई त बाबा हिन जो कारण ॻोल्हियो। हीअ ट्रीटमेंट तव्हां कयो पिया, कैंप लॻायो पिया, इहे सभु सही शयूं आहिनि न, पर हिन जो रीज़न त ॻोल्हियूं न। आया इहा बीमारी आई छो आहे, किथां आई आहे। ईअं न थिए त अॼु हिकु सुभाणे 2 परे 3 असांजूं जानियूं मुख़्तलिफ़ ईअं वञनि पियूं, असां उन्हनि खे कुल्लो ॾेई दफ़नाए था अचूं, बसि अफ़सोस माज़रत अफ़सोस ताज़ियत। ईअं न थिए असां हिन रीज़न ॻोल्हियूं, पर अञा ताईं हिन जो मेन जेकी वजह आहे बीमारी जो अञा ॻोल्ही कोन वई आहे। सिर्फ़ु पाणी जे लाइ उनजी चकास वई आहे। ॿियो स्टूल थींदो आहे पेशेंट जो उहो बि खणी आहिनि, पर हिते उसूलनि इहो आहे त हिते आऊं सम्झा थो इंसानी हुकूकनि जूं तंज़ीमूं मुंहिंजे नज़र में सभु मरी चुकियूं आहिनि। अॼु ॾींहं ताईं हेॾो वॾो इल्मु थियो आहे, कंहिं बि इंसानी समाज जा जेके ठेकेदार आहिनि पाण खे सम्झनि था त असां समाज में तब्दीली पिया आणियूं। ऐं उन खां अलावा जेके असांजा सियासी भोतार आहिनि जेके वॾा वॾा नारा था हणनि अॼु ॾींहं ताईं, ऐं जॾहिं हुननि खे होटनि जी ज़रूरत पए थी त उहो असांजे ॻोठ में अचनि था, राति ॾींहुं वेठा आहिनि। ठीकु आहे। ऐं इतफ़ाक़ इहो थियो थो जॾहिं इलेक्शन जो वक़्तु अचे थो कंहिंजो गॾा मरी थो त फातिहा थींदी आहे। हिते 3 जानियूं ज़ाया थियूं आहिनि, कंहिं ताज़ियत करण लाइ कोन आयो आहे। माना इहो असांजो ॾुख आहे, दर्द आहे। इन ते अगरि कंहिंखे ॾुख पहुचे त वार वार पंहिंजी तकलीफ़ बर्दाश्त करे। ॾुख असां इन शइ जो आहे। असां अॼु बि इहा तजवीज़ ॾियूं था सिंध गवर्नमेंट जे हेल्थ डिपार्टमेंट खे, सिंध गवर्नमेंट जे लोकल जेको इदारो आहे उनखे त खुदारा असांखे सिर्फ़ु हिकिड़ी शइ करे ॾियो त हिन जूं टेस्टूं करे असांखे ॿुधाइनि। पोइ असां पंहिंजे मदद पाण 3 ॾींहं जो इलाजु कराईंदासीं, पिनी करे चंदो करे। जेकॾहिं अव्हां जो वस न आहे असां पाण वञी कराईंदासीं। इहो निमकोल जो पतो 2 फिलेजल इहे असां बि किथां वठी सघूं था। बहरहाल उन खां अलावा जंहिं पाड़े खे अफेक्ट कयो आहे इन वायरस, उते हे पाणी ऐं सेवरेज जूं लाइनियूं अॼु खां 30 साल अॻु जूं लॻल आहिनि, उहे सीमेंट जूं लाइनियूं लॻल आहिनि। हाणे पाइप पाणी जो सीमेंट जो, सेवरेज जो पाइप बि सीमेंट जो, उन में सिम लॻे इहो त उन में या त सिम थी वेंदी, पोइ पाणी ऐं गटर मिली वेंदो, इन जे करे बि थी सघे थो। या त जेके अंडरग्राउंड ओवर टैंक असांजा 3 टैंक आहिनि उन्हनि जो जेको कल्ह वॉश कयो आहे दोस्तनि गॾिजी करे, जंहिंमें वाइस चेयरमैन बि आयो हो मुर्तज़ा बलोच साहब, उन्हनि वॉश करायो आहे। उन्हनि मां जेको गटर निकितो आहे, गंद निकितो आहे, आउं सम्झां थो इहो बि थी सघे थो। उन खां अलावा घणियूं शयूं थी सघनि थियूं, पर हिन खे बिल्कुलु सीरियस थी करे हेल ताईं
असांजे टोटल 300 खां 400 मरीज़ इन बीमारी में मुब्तला आहिनि। हींअर तव्हां मेमण ॻोठ में रूरल हेल्थ सेंटर आहे, जेको सिहत मर्कज़ आहे मेमण ॻोठ में, असां उते बीठा आहियूं। ठीकु आहे। ऐं मुख़्तलिफ़ दोस्त ॿुधी करे सोशल मीडिया ते हिते आया आहिनि। सलाम आहे उन्हनि खे, पर उन्हनि ते फ़र्ज़ु बि आहे जे इंसान जे नाते सां असां कुझु कोन था चऊं, असां सिर्फ़ु बि अपील था कयूं, ख़ुदा रा इन्हनि मिसकिननि जी जान बचायो। इहे मारूड़ा मिसकिन कंहिं दर धां ॾींदा। हे रोज़ दिहाड़ी कमाइण वारा माण्हू एतिरो पैसो अफोर्ड कोन था करे सघनि जो आगा खान लियाकत में वञी पंहिंजो इलाजु कराइनि, या उन्हनि ते गाॾियूं हुजनि खणी वञनि इस्पताली में। हिते ई को अहिड़ो